ॿुधण में अचे थो? हाँ आवाज़ सही ॿुधण में अचे थो? बिल्कुल माना इनमें ना मशीन जो ख़र्चो, ना लाइट जो, ना फाइल जो? ना ये ते लॻाइणी पवंदी लाइट ते ना ही तो माना फ्री जो ख़र्चो आहे न। ना ना इनमें तार लॻंदी हिन में कहिड़ी तार लॻे थी? हे चार्ज थी वेंदी कहिड़ो रीचार्ज थिए थो? ये तो फ्री वारो पाइप पर लॻाए ॿुधो। भाई ॾिसो भाई मुफ़्त जो जेको एयर पीस काचो वीचारो ॿुधंदो घटि हो, वो मशीन वठी वठी तंग थी वियो मांगियो, रोज़ ख़राबु कॾहिं छा रेड काॾे ही फार्मूलो हथु कयो, वरितो पाइप हाणे लॻायो कन में ढाके था ॻाल्हायो ऐं सिस्टम थिए माना हिन ते आवाज़ सही थो अचे ॿुधण में। बिल्कुल हा मूं चयो न मोटर ख़राबु થઈ नलकी वठे थो ये बहुत खराब थी तुम्हारा कन ख़राबु हो नलकी वठी आहे कॾहिं वरिती आहे? हे फिर के साथ लियो मूं त अॼु ॾिठी आहे। तू आज ॾिठी लकाए रहना हला तो पेड़ खसे न वटे खसे न बचे हाँ कोई नलकी माना खणी अॼु निकितो हुई माना अॼु का माण्हू भाया थो पर तोखे अहम ॻाल्हि करणी ई आहे तॾहिं खणी निकितो आहे ना ना को फ़ैसिलो हो। ना ये बच रखा तो नंदी वेले ये बच चलो सही है।